अज खुशीअ में सब खुशीअ में अज खुशीअ में ठाह बुधार आयो महबूब मके में अज खुशीअ में सब खुशीअ में अज खुशीअ में ठाह बुधार आयो महबूब मके में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया अमरकोट मां रिपोर्ट यूसुफ आसखान मंगरियो जी। जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐसाले सवाब मारूफ बमरो बामुकाम गाज़ी फ़कीर मंगरियो में मुनक़द कयो वियो। प्रोग्राम जो आगाज़ कलाम पाक जी तिलावत ऐं नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयो, जंहिं बाद आलिमनि सगोरनि पंहिंजे महबूब नबी जा शान बयां कया। प्रोग्राम जी सदारत ख़ताब मुफ्ती अली अकबर सिकंदरी कयो ऐं ख़ुसूसी ख़ताब शेर रोज़े दणी मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी जिन लाजवाब अंदाज़ में करण फरमायो। महफ़िल जा ख़ुसूसी मेहमान फ़कीर अबू बकर मंगरियो, शहीद अमीन फ़कीर मंगरियो जो फर्ज़ंद फ़कीर ज़ऊर अहमद मुफ्ती, फ़कीर अबू बकर सिकंदरी, इंजीनियर अली वारिस बबरो ऐं ॿिया पिणु हुआ। आशिकाने रसूल इंतहाई घणी तादाद में शिरकत कई। महफ़िल मिलाद जे इख्तिताम ते दुआ ख़ैर घुरी वई, जंहिं बाद जमायत सगोरी में लंगर तक़सीम कयो वियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।